शाहिद खुश व्लॉग यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के खुश आमदीद। दोस्तों मां तव्हां अज ज़बरदस्त एक गाल भी पुछंदुसि ऐं तव्हां दुलाब ड्रामो ॾिठो ऐं दुलाब ड्रामे जी जेका कहानी है उनके बारे में भी एक बेहतरीन गाल है तव्हांजे लाइ एक गिफ्ट खुशखबरी भी है दुलाब का ड्रामे के बारे में अगते ड्रामो कहिड़ो हलंदो या दुलाब ड्रामे जो सीज़न 2 ठाहियो वेंदो सॼी अपडेट्स ॾियूं था हिन नंढड़े वीडियो में इनके आख़िर ताईं ॾिसंदा ऐं शायद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। दोस्तों लगातार असां भी तव्हांखे अपडेट ॾींदा आयासीं दुलाब जे शुरू खां दुलाब जे ख़त्म थियण ताईं ऐं दुलाब अञा स्टार्ट ही न थियो। सब खां पहिरियां अपडेट भी मूं ॾिनी हुई तो दुलाब क़िस्म जो ड्रामो अचण वारो आहे। अॼु उहो ॾींहुं भी अची वियो तो दुलाब हली भी वियो, तव्हां ॾिसी भी वियो ऐं ख़त्म भी सम्झ थी वियो ऐं तव्हां जेको आहे न हिन टाइम जेको इंजॉय भी कयो, केतिरो इंजॉय कयो इहो भी कमेंट सेक्शन में लिखो ऐं तव्हांखे केतिरो ड्रामो दुलाब वणियो इहो भी कमेंट सेक्शन में लिखो। छा दुलाब ड्रामे खे वधाइण घुरिजे हा या हिते ही 85 ते एंड सुठो थियो, नंढो ड्रामो भलो थियो, केरु इंतज़ार करे, छा इहा तव्हांजी राय सही आहे? जेका भी राय हुजे लिखो। ऐं दोस्तों ॿुधायो पियो वञे त रमज़ान शरीफ़ लगभग यानी ईद ते जेको आहे न विरिंच बस्ती ड्रामो स्टार्ट थी वेंदो पर कंफर्म ख़बर ना है। असां कंफर्म ख़बर जॾहिं ईंदी उहा अपडेट भी लगातार तव्हांखे इन चैनल ते ॾींदा रहंदासीं ऐं तव्हांखे हर नए ड्रामे जी अपडेट ॾींदा रहंदासीं। दुलाब भले ख़त्म थी वञे लेकिन असां अपडेट जारी रखंदासीं पंहिंजी त हिकु हिकु पल जी अपडेट भी तव्हांखे ॾींदासीं हिन वीडियो ते हिन चैनल ते। असांखे ॾींदा इजाज़त, क़ीमती राय पंहिंजे कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखंदा, सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।